डांस सर्कल गलत जो मेंबर समाज तलुक आहियां जेको पाण किताब पढ़ण पढ़ण मौक़ो जेको डॉक्टर श्याम राजवानी साहब जी लिखियल आहे। इन किताब खे अॻिते वधाईंदे अॼु जो पंहिंजो उनवान आहे कैनेडा में आला तइलीम में स्कॉलरशिप जा मौक़ा। कैनेडा में आलमी तइलीम मुहैया करण जा इदारा। कैनेडा जो तइलीमी निज़ाम वर्ल्ड रैंकिंग में 5 नंबर ते अचे थो। कैनेडा जीअं त 10 सूबनि ते मुश्तमिल आहे। कैनेडा में टोटल 96 यूनिवर्सिटियूं आहिनि, जिन मां 17 पब्लिक सेक्टर 17 प्राइवेट ऐं बाक़ी 79 पब्लिक आहिनि, जिन में 4 साल लाइ बैचलर प्रोग्राम, 2 साल लाइ मास्टर प्रोग्राम, जॾहिं त PhD प्रोग्राम 3 साल जो आहे। उन खां अलावा 150 जे क़रीब कॉलेज बि आहिनि, जिन में कुझु मख़सूस कोर्सेस खां अलावा जनरल डिप्लोमा, फाउंडेशन, सर्टिफिकेशन जा कोर्स ऑफर कया वञनि था। हिन क़िस्म जे कॉलेजनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, जिन में कम्युनिटी कॉलेज, टेक्निकल कॉलेज, रीजनल कॉलेज, स्पेशलाइज्ड कैरियर कॉलेज अची वञनि था। कैरियर कॉलेजनि में कंहिं ख़ासि मज़मून में स्पेशलाइज़ेशन कराई वञे थी। अहम ॻाल्हि त कैनेडा में कोर्स सां गॾु इंटर्नशिप करण जो बि मौक़ो ॾिनो वञे थो, जंहिंखे कोऑपरेटिव एजुकेशन बि चयो वेंदो आहे। कैनेडा जो सूबो क्यूबेक मजमूई तौर ते बाक़ी समूरे कैनेडा जे सूबनि खां मुख़्तलिफ़ तइलीमी निज़ाम आहे। कैनेडा जी यूनिवर्सिटियुनि जी रैंकिंग US वर्ल्ड रैंकिंग मुताबिक़ कैनेडा जूं 3 यूनिवर्सिटियूं दुनिया जे टॉप 50 यूनिवर्सिटियुनि में शामिल थियनि थियूं, जिन में यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो 28वें नंबर ते, मैकगिल यूनिवर्सिटी 33 नंबर ते, यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया 47 नंबर ते। मजमूई तौर ते कैनेडा जूं 26 यूनिवर्सिटियूं दुनिया जे टॉप यूनिवर्सिटियुनि में शामिल आहिनि। दाख़िला हासिल करण लाइ ज़रूरी शर्त। कैनेडा में जीअं त को सेंट्रलाइज्ड एप्लीकेशन सिस्टम न आहे, उनखे सिधी तरह कंहिं बि यूनिवर्सिटीअ में अप्लाई करे सघिजे थो। उन खां अलावा यूनिवर्सिटीअ जे इंटरनेशनल ऑफिस सां राब्तो करणु घुरिजे, जेके मुकमिल रहनुमाई कनि था। उन करे सभ खां पहिरियों दाख़िला में दिलचस्पी रखंदड़ उम्मीदवार खे कैनेडा जो को बि तइलीमी इदारो, कॉलेज या यूनिवर्सिटी जो इंतिख़ाब करणो पवंदो। यूनिवर्सिटी माना कैनेडा जे 96 यूनिवर्सिटियुनि या 150 जे क़रीब कॉलेजनि मां कंहिं बि हिक या ॿिनि इदारनि में अप्लाई करणो पवंदो। अक्सर बैनुल-अक़वामी शागिर्दनि लाइ स्टेटमेंट ऑफ पर्पस बि घुरी वञे थी, जंहिं में शागिर्द पंहिंजी तइलीमी मज़मून में दिलचस्पी ऐं कैरियर हवाले सां वज़ाहत करे सघे थो। उन सां गॾु अंग्रेज़ी या फ्रेंच अचण जो सबूत ऐं समूरा तइलीमी सर्टिफिकेट घुरिया वञनि था, जिन में रेफरेंस लेटर, कम्युनिटी सर्विस या एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ बाबति कमु ऐं स्पोर्ट्स में दिलचस्पीअ खां अलावा अॻु में को एवॉर्ड या स्कॉलरशिप बाबति बि वज़ाहत घुरिबल आहे। स्कॉलरशिप हासिल करण जा मौक़ा। कैनेडा जे हवाले स्कॉलरशिप जे हवाले सां कैनेडा हुकूमत तरफ़ां संदसि ॾिनल वेबसाइट ते ॾिसणु घुरिजे। अलबत्ता मुख़्तलिफ़ मुल्कनि जितां काफ़ी मदद मिली सघे थी। स्टडी वीज़ा कीअं हासिल कजे। कैनेडा में स्टडी वीज़ा, जंहिंखे कैनेडियन स्टडी परमिट चयो वञे थो, हर शागिर्द खे हासिल करणी आहे जंहिं जो कोर्स 6 महीननि खां मथे हुजे थो। हिन वीज़ा जी फ़ीस $112 अमेरिकी आहे। वीज़ा लाइ अप्लाई करण खां पहिरियों शागिर्द वटि कैनेडा जी कंहिं बि यूनिवर्सिटी मां ऑफर लेटर लाज़मी हासिल करणु आहे। उन खां पोइ CIC वेबसाइट तां वीज़ा एप्लीकेशन फार्म ऐं ॿिया मददी फार्म डाउनलोड करे, जिन में ॾिनल समूरियूं घुरिजूं पूरियूं करे या क़रीबी कैनेडा जे काउंसिल खाने मां वीज़ा पैकेज या एप्लीकेशन फार्म हासिल करणु घुरिजे। उन खां पोइ माय CIC अकाउंट ठाहे उन में ऑनलाइन समूरा डॉक्यूमेंट ऐं तफ़सील अपलोड करणु घुरिजनि, जिते तव्हांखे ज़ाती चेक लिस्ट को ठही मिलंदो, जंहिं जे ज़रिए दरख़्वास्त जमा ऐं उन जे वधीक मालूमात जा तफ़सील मिलंदा रहनि था। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हिसाब सां उम्मीदवार जे हिसाब सां काउंसिल खाने वारे उम्मीदवार खे इंटरव्यू लाइ बि घुराए सघनि था। उम्मीदवार खां बायोमेट्रिक, पुलिस रिपोर्ट
ऐं मेडिकल रिपोर्ट बि कराई वञे थी। वीज़ा लाइ दरख़्वास्त सां गॾु दाख़िला फारम खां अलावा ॿियो ज़रूरी डॉक्यूमेंट कैनेडा में रिहाइश दौरान ख़र्च जो ज़रियो ॿुधाइणु आहे, जंहिं लाइ ट्यूशन फीस खां अलावा 10,000 कैनेडियन डॉलर यानी 7,460 अमेरिकी डॉलर हुजण जो सबूत ॾियणु लाज़मी आहे, जंहिं लाइ घुर्बल कागज़नि सां अकाउंट स्टेटमेंट ॾियणु लाज़मी आहे। कैनेडा में कमु करण जी इजाज़त। कैनेडा में तइलीम पूरी करण खां पोइ 90 ॾींहंनि अंदरि स्टडी परमिट वीज़ा ख़तमु थी वेंदी थी। तंहिं करे पहिरियों ई शागिर्द खे वर्क परमिट लाइ अप्लाई करणु घुरिजे, जंहिं लाइ PGWPP में अप्लाई करणु घुरिजे, जेको पोस्ट ग्रेजुएशन वर्क परमिट प्रोग्राम आहे। उन में अचण खां को बि कैनेडा में परमानेंट रेज़िडेंस लाइ अप्लाई बि करे सघे थो। अहम ॻाल्हि त 2 साल खां घटि कोर्स कंदड़ शागिर्द खे सिर्फ़ स्टडी ड्यूरेशन जेतिरो ई वर्क परमिट मिले थो, पर जेको 2 साल या उन खां वधीक रेगुलर शागिर्द रहे थो त उन खे 3 साल जी वर्क परमिट ॾिनी वञे थी। महिरबानी।